नंढा बार सामान खणी आया घणे बिल थियो? हाँ अदा यार तव्हांजा जेका नंढड़ा सामान खणी विया 650 रुपयो सामान थियो आहे। ठीक है भाउ शाम जो हिसाब कंदासीं एकी टाफी तो नहीं खणूंगा। जानी ट्राफी किडा तो खणी भाई रुपए जी है 650 रा तुने पैसा न तो के पैसा दीना ये रुपए टाफी तू 650 रुपयो जेको सामान वठी आयो सो तुंहिंजे घर जो सामान आहे तो तव्हां पंहिंजे पेट में था खाओ। ट्राफी किडा इंडिया बरपिया थींदा बरपिया ॾेई पोइ खण जानी जानी रुपए जी है बापा बर्फी जी आहे रुपयो होंदे नंढड़ो होंदे वे नंढड़ो बर्फी रुपए जी आहे बर्फी ट्राफी आहे ॾियणो आहे रखे त हल भाउ कंजूस बन रुपए ट्राफी कोन थो छॾे। नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई गड़बड़। अब 20 रुपया क्रिया तव्हां यहाँ ते पिया हुआ यार वॾी ॻाल्हि आहे हिन दौर में ईमानदार माण्हू आहे न बाक़ी यार सलाम आहे 20 रुपया थी सके कंहिंजा किरिया हुजनि पर यार हिकिड़ो मिंट सबर कर हे 20 रुपया जेका किरिया इहा तूं खणे 50 ॿी तूं खणी तो इनाम आहे अजय मेरा नाम है वाह वाह सही है मेहरबानी। वो अजी वरी 50 रुपया पिया न अरे यार वॾी ॻाल्हि आहे अॼु वरी तो ईमानदारी ॾेखारी आहे सलाम आहे यार तुंहिंजी ईमानदारी खे तूं वाकई एतिरो ईमानदार आहीं। ही 50 रुपया तूं ॾिठी आहे पर इहो 50 रुपया न ही मन सम्झ तुंहिंजो ज़मीर आहे ही 50 रुपया ऐं 100 रुपया अॼु ॿियो वरी तुंहिंजी 100 रुपया ख़र्ची आहे ही 50 रुपया तूं खण 150 रुपया तूं खण बस मेहरबानी ये मुझे खर्ची है ना 100 रुपया ही ख़र्ची आहे ईमानदारी खे सलाम आहे तुंहिंजी यार रोज उन जगह पे पैसा पेलना पर आज भी पैसा कोने पेल छो आज न गांव मन चगी दो करे मुझे 50,000 दी उनका डबल दो वठा ओए 50,000 तुझे आज वरी एच पे आवा अले गोड़ा 5000 मो गोलिया में गिर कर अरे 5000 मो गोलिया में तो के मिली है लाला तू वाकई को सभा भलो इंसान एड़े वरी मेहरबानी यार वरी मेहरबानी मो 5000 जेला करे परेशान हो उस पर खैर को मसलो कोने हां टेंशन खत्म अल्लाह पाक तो के आबाद रखे वरी मेहरबानी ओयो आ बुधा कुछ खपे चॉकलेट वाकलेट मोर सब पेलन जम्मू पेलन मना बादाम पानी बोतल मिनरल वाटर जूस जेकी शे खपे बुधा काशी खपे ओ तुम ये इनाम दिनो ही पैसा दिनो वो कोनो री सब रखी जाने कुछ तो वापसी दम के निकरी वनी इज्जत में लाता होता इंजीनियर पुलिस के फोन कर दो 2 चक्कर तो के नाम लेना 3 चक्कर तो के नाम जा निकरेगा निकर